खिपरो ऐं भरपासे में बरसातन खां पोइ मच्छरनि जो आज़ार वधी वियो। इन मौक़े ते खिपरो में FKR फाउंडेशन जे तरफ़ खां खिपरे शहर में मच्छर मार स्प्रे कयो वियो। इन मौक़े ते FKR फाउंडेशन जे रज़ाकारनि जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु हो त दवा तमामु बहितरीन दवा जेका आहे उहा इस्तेमालु कई वई आहे ऐं असीं हाई डोज़ मतिलबु तक़रीबन हाई डोज़ इस्तेमालु करे रहिया आहियूं। ऐं काज़ी फरहान खान राजड़ा ऐं उनजी टीम जेका आहे काज़ी फरहान खान फाउंडेशन हमेशह खिपरो जी आवाम जे लाइ जेको अहिड़ो ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, उन में तव्हांजी किरोना हुजे, बोड हुजे या अहिड़ी तरह बुखार हुजे, त उन हवाले सां मदद कंदी रहंदी आहे। पर हींअर जेका सूरत हाल आहे खिपरो में त तमामु घणा मच्छर आहिनि, त उन हवाले सां हीअ जेको हफ़्ता काज़ी साहब कयो आहे तमामु बहितरीनु कयो आहे। ऐं असांजे जेके एरियाज़ आहिनि उहे शाह कॉलोनी, राष्ट्रीय कॉलोनी, सफ़र कॉलोनी, कुंभार पाड़ो ऐं हीअ ग़रीब आबाद प्लस में बाराड़ी वारो जेको बि एरियो आहे खिपरो जे आसपास उहो अलहमदिल्ला कवर करे चुका आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। FKR फाउंडेशन हर वक्त इहा कोशिश कई आहे त इंसानियत जी ख़िदमत ऐं असांजो अज़म आहे त इंसानियत जी ख़िदमत। FKR फाउंडेशन करोना हुजे, एमरजेंसी हुजे, वबा हुजे या फायर विक्टिम्स हुजनि, FKR फाउंडेशन हर वक्त सभ खां पहिरियों अवल सफ़ में बीठी आहे। त अॼु बि अलहमदिल्ला जेको फ्लड आयो आहे हिन फ्लड में FKR फाउंडेशन बारे में काफ़ी फरहान खान राजन जन एमरजेंसी बेसिस ते जेको आहे मॉस्किटो नेट, राशन एंड वाटर डिस्ट्रीब्यूट कयो। ऐं जॾहिं त शहरनि जी शिकायत हींअर मच्छर मार स्प्रे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ कॉलोनी जैसे शाह कॉलोनी, कीरिया कॉलोनी, कुंभार पाड़ो, गरीबाबाद मोहल्ला, खत्री मोहल्ला, इन मुख़्तलिफ़ कॉलोनी में असां जेको सो गुलशन आकुल कॉलोनी इन्हनि में असां जेको स्प्रे करे चुका आहियूं। इंशाअल्लाह मज़ीद खिपरो जे तमामु जेको सिटी जे वार्डन खे जेको असां इंशाअल्लाह क्लियर कंदासीं।